अस्सलाम वालेकुम। जिथे बि जो सुखिया हुजो, अलाह तव्हांखे सलामत रखे। बगदाद शहर में हिकिड़ो यतीम छोकिरो हुयो। उनजी उमिरि 2 साल हुई त हुनजो पीउ गुज़ारे वियो। पोइ हुन माई जी शादी थी वई ॿिए हंधि। पोइ 2 साल जो हुयो त छोकिरो बि हुन सां गॾु वियो। पोइ उते जो माई वई त साल खण खां पोइ माई खे वरी ॿियो ॿारु ॼाओ उतड़े, उहो पुटु थियुसि। पोइ जॾहिं उहो 7 सालनि जो थियो, ॿियो जो पुटु उते ॼाओ 5 सालनि जो थियो। उन हमरा पंहिंजे पुट खे स्कूल में दाख़िला वठी ॾिनई पढ़ण जे लाइ, ऐं हिन खे दाख़िला न वठी ॾिनई पढ़ण जे लाइ। उन माई हुनखे चयो, हे मुंहिंजो पुटु आहे, हिन खे बि दाख़िला वठी ॾे स्कूल में पढ़े। चई, मूं वटि एतिरो ख़र्चु मूं वटि थोरी आहे जो मां हिन खे पढ़ायां, हिन सां मुंहिंजो छा वञे। आख़िर हुन घणो ई माई हुनखे चयो, चई घणो घणो जे कंदी त मां हिन खे घर मां ॿाहिरि कढी छॾींदुसि, जे तोसां गॾु रहे थो इहा मुंहिंजी महिरबानी थी, मां हिन खे छॾियो आहे हिकिड़ी। हुन चयो, यतीम आहे, हिन जो केरु आहे जो हिन मालिकी कंदो सुभाणे, जे कुझु बि थिए। आख़िर हिन सां माना अहिड़ो रवैयो हुन रखियो। हे बि 7 सालनि जो थी वियो त हाणे हे त सभु कुझु सम्झे पियो। आख़िर एॾो रवैयो रखी आख़िर हिन खे घर मां कढी छॾियईं, जे निकिरे अथऊं। पोइ हिन पंहिंजी माउ खे चयो, चई मां हाणे मां वञा थो, मुंहिंजे करे तुंहिंजी बेइज़ती पई थी थिए रोज़ु रोज़ु, मां बसि वञा थो हाणे। हे मूंखे सहे कोन थो, मुंहिंजो पीउ सॻो न आहे तॾहिं नथो सहे मूंखे न, मां हाणे वञा थो, मुंहिंजो भाॻ मूंसां। अमा तुंहिंजी रोज़ु रोज़ु पंहिंजी बेइज़ती थिए, इहो मूंखां बर्दाश्त कोन थो थिए, बसि मूंखे तूं हाणे दुआ कजांइ। हाणे हिन जी उमिरि अचे त तक़रीबन 8 साल थी। हे उतां पोइ निकिरी पियो, पंहिंजी माउ जेको ॾाढो हिन खे झलियो, पर माउ खे चई मूंखे दुआ कर बसि। आख़िर निकिरी पियो, नेठि हिन जी अमड़ हथ खयां ऐं मुसल ते वेही उते हथ खयईं। चई, मुंहिंजा मालिक साईं, मुंहिंजे पुट जी पारां हुजे तोखे, हाणे हे तुंहिंजे हवाले आहे, हे यतीम आहे, हिते जो मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे उहो हिन खे सहे कोन थो, हाणे बसि हिन जी पारां तोखे ई आहे। इहा दुआ घुरी उते रोई रोई खणी उथी मुसले मां। पोइ राति जो जॾहिं हुनजो मुड़ुसु जो आयो त हे ख़ुशि लॻी वेठी हुजे। हुन मुड़ुस जो आयो, चई हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधाए। चई कहिड़ी? चई तुंहिंजो पुटु घर मां निकिरी वियो आहे, घरों मां कढी छॾियो आहे हुनखे, तूं वरी ख़ुशि थी वरी खिलींदी पई, तोखे त रोअणु खपे हा। चई मूंखे जेको रोअणो हुयो मां उहो रुनसि, हाणे मां पार त ॾेई छॾी आहे अहिड़े खे जेको न कॾहिं का मयार ॾींदो, न कॾहिं को तानो हणंदो। मां उनखे पार त ॾेई छॾी आहे, हाणे उनजे हवाले आहे, हाणे मां बसि ख़ुशि आहियां। चई उहो केरु आहे जंहिंखे तूं पार त ॾिनी आहे? चई मां पार तहिड़े खे ॾिनी आहे जेको सारे जहान खे खाराए थो पियो, सॼे जहान खे पियो थो हलाए। कहिड़ो बि आहे जेको मञे थो, नथो मञे, पोइ बि हुनखे रिज़्क़ ॾिए थो, मां हाणे उनजे हवाले करे छॾियो थो मां। चई केरु आहे उहो आख़िर? चई उहो अलाह आहे। मथे हथु खणी चई उहो अलाह आहे जेको सारे जहान खे हलाए थो पियो, सभिनि खे रिज़्क़ रोज़ी ॾिए थो पियो, मां हाणे उनखे पार त ॾेई छॾी आहे, हाणे उनजे हवाले आहे। हुन चयो, हा ठीकु आहे ठीकु आहे, माण्हू जी ॿाहिरि केरु कंहिंखे मानी कोन थो खाराए, तूं हुनजे हवाले ॾेई करे छॾियो आहे। चई हाणे जीअं बि थिए मां हाणे उनजे हवाले करे छॾियो आहे। उहो अञा खिले पियो, टोकू पियो करे हिन मथां। वक़्तु गुज़रंदो रहियो। हिकु ॾींहुं हिन जी अमड़ वञे पई, बाज़ारि मां निकिती वञे पई त उहो ई छोकिरो वॾो थी वियो, हुनखे ॾाढ़ी लही वई। उन छोकिरे जो ॾिठो पंहिंजी माउ खे अचे, पहिरें पई अचे हथु ॾिनईसि, ऐं पंहिंजी माउ खे चई अचे हे मिल हिन सां, हीअ मुंहिंजी ज़ाल आहे ऐं हे मुंहिंजो छोकिरो आहे, अचे हिन सां मिल। छोकिरो हुनजो हुजे 2 सालनि जो। चई हे मुंहिंजो छोकिरो अथई, हे मुंहिंजी ज़ाल अथई। ऐं ॾिठई त माना ठठ सां जे लटा कपिड़ा नवां पातल छोकिरे खे, उन सां छोकिरी सां इहे मिली हिन जी माउ। हिन खे चए भाउ तूं मूंखे ख़बर कोन्हे तूं एॾो वॾो माण्हू थी वेंदे। चई अमां बसि तूं जेका मूंखे दुआ कई न, उन दुआ मूंखे त रंगे छॾियो। त हो जेको गॾो हुन सां मुड़ुसु हुनजो जेको ॿिएगो पीउ हुनजो, उनजो ॾिठो उहो सफ़ा सड़ियो, हे काॾो मालामाल थी वियो, असांखां वधीक पैसे वारो थी वियो। पोइ हुनखां पंहिंजी माउ पुछा खे चए भाउ ॾेढ कीअं थियो कमु में सॼो? शादी कई, ॿार तोखे ॼाओ, लटा कपिड़ा भला अथव, ॾेढ कीअं थियो सॼो? मूंखे ॿुधाए सॼो वाक़ियो इहो।
चई मां जॾहिं तोखां मां मोकिलाए निकितुसि बसि पोइ तुंहिंजियूं इहे दुआऊं हुयूं मुंहिंजे मथां छांव हुई मां हलंदो आहियां त शहर में आख़िर राति पवण वारी हुजे मां सिधो हलियो त मस्जिद में अंदरि वियुसि उतरे पेशवा मूंखे मस्जिद मां कढे पियो मां पेशवा मूंखे सॼो वाक़ियो ॿुधायो पंहिंजो मां चयो मां यतीम आहियां मुंहिंजो वेगो पीउ आहे उन मूंखे कढी छॾियो आहे जे अगरि मां उते रहां पियो त मुंहिंजी माउ जी बेइज़ती करे पियो इन करे मां निकिरी आयो आहियां पोइ हुन पेशमाम जो मुंहिंजे मथां रहम अची वियो पेशमाम जो मूंखे चयो ठीकु आहे तूं मस्जिद में सुम्ही हिते पोइ मानी बि खणी आयो मानी मूंखे खारायईं पोइ सुबुह जो मां वियुसि वरी मां चयो ॾिसां को कमकार ईअं मां मायूस लॻो पियो हिकिड़े सब्ज़ी वारे चयो त मूं वटि भला तूं हिते कमु कंदे मां तोखे पैसा बि ॾींदो आहियां ॾींहं जो मानी बि खाराईंदो आहियां मां चयो ठीकु आहे पोइ मां हुन वटि कमु कंदो हुयुसि वरी राति जो ईंदो हुउसि मस्जिद में वरी पेशमाम जेको मूंखे मानी खाराईंदो पेशमाम मूंखे चवणु ॻाल्हि ॿुध स्कूल में पढ़ाइण जे तरह मूं वटि पैसा कोन्हनि के भई तूं मूं वटि हिते सबक़ु वठि मां तोखे हिते क़ुर जो सबक़ु ॾींदुसि पोइ सुबुह जो मां हुन मां क़ुर जो सबक़ु वठंदो हुयुसि निमाज़ ई पढ़ंदो हुयुसि वरी सब्ज़ी कम ते हलियो वेंदो हुउसि पोइ आख़िरकार मां क़ुर यादि करे वियुसि पोइ हिकु ॾींहुं त पेशमाम जी तबियत ख़राबु थी पई बुखार थी पियो हुनखे पोइ मूंखे उस्ताद पंहिंजे चयो हुन पेशमाम चयो निमाज़ तूं पढ़ाए हाणे पोइ मां निमाज़ जो पढ़ाई त माण्हुनि खे मां वॾो पसंदि आयुसि ऐं पोइ माण्हू मूंखे चवणु लॻा हाणे तूं निमाज़ पढ़ाईंदो कर पेशमाम बीमार हुयो पोइ ईअं कंदे कंदे मां पेशमाम थी वियुसि मस्जिद जो पोइ हिकिड़े माण्हू मूंखे चयो जी ॻाल्हि ॿुध हिकिड़ी यतीम छोकिरी आहे उनजा पीउ माउ कोन्हनि खे हुनखे पंहिंजी ॾाॾी पालियो आहे जे चवी त मां तुंहिंजी शादी हुन सां करायां मां चयो मां बि त यतीम आहे मुंहिंजो वरी पोयों केरु आहे मूंखे भली वठी ॾियो तव्हां पोइ हीअ छोकिरी आहे जंहिंसां मां शादी कई हिन जी ॾाॾी त कुझु ॾींहंनि खां पोइ गुज़ारे वई पोइ हुनजी जेका मिल्कियत हुई उन मूं हिसो जेको आयो हिनखे कुझु एकड़ ज़मीन हुई जेका हिनखे हिसे में आई पोइ हुन ज़मीन खे असां पाण आबादु कयोसीं उतो अन्न धन असांखे आयो गंज थी वियो ऐं मां मस्जिद पेशवा बि आहियां उतो ई मूंखे गंज मिलंदो आहे इहा ॻाल्हि एतिरी आहे अमड़ तुंहिंजी दुआ हुई मूंखे उन जंहिं महिल ॾाढी ख़ुशि थी ऐं जेको वेगो पीउ हुयुसि उन चयो मां पंहिंजे पुट खे त पढ़ायो हुन स्कूल में पर मुंहिंजो पुटु त उते ई उते आहे त हिन जे मथां अलाह केॾी वॾी महिरबानी करे छॾी हाफ़िज़ क़ुर बि थी वियो मस्जिद पेशवा बि थी वियो ज़मीन बि हिनखे मिली वई ऐं ज़ाल बि हिनखे भली मिली ऐं सुहिणो पुटु बि ॼाओ आहे हिनखे पोइ पंहिंजी माउ खे चई अची मूंसां गॾु थी त थी हुन चयो मां तोसां गॾु ईअं न थींदसि छो जो मुंहिंजो मुड़ुसु आहे जेसि ताईं उहो मूंखे इजाज़त नथो ॾेई सघे मां काॾे बि नथी वञा हुन चयो मां ठीकु आहे पोइ असांजो हे घरु अथई जॾहिं बि दिलि चवे त हली अचे असां ॾे हुनजी मां ॾाढी ख़ुशि थी ॾाढी हुनखे दुआऊं ॾियणु लॻी त दोस्तो अमड़ जी दुआ ईअं ई हूंदी आहे पंहिंजे पीउ माउ जो ख़्यालु कयो उन्हनि जो अदब ऐं एतिराम कयो ऐं क़ुर शरीफ़ जो सबक़ु वठो सुबुह जो वञी ऐं निमाज़ बि पढ़ो तव्हांखे भली केतिरो बि खणी लिभाॻे कंहिंखे हुजे पर पोइ बि सुबुह जी निमाज़ पढ़ंदा कयो सुबुह वारी निमाज़ जेका आहे न हुन में वॾी बरकत हूंदी आहे रोज़ी रिज़्क़ सुबुह वारी निमाज़ में हूंदो आहे वरी तव्हांखे केतिरो लिभाॻ आहे तव्हां नथा पढ़ो सफ़ा निमाज़ पोइ बि सुबुह वारी सवेर उथी निमाज़ पढ़ंदा कयो छो जो सुबुह वारी निमाज़ जेका आहिनि इहा शैतान सां मुक़ाबिलो कंदी आहे बाक़ाइदे शैतान सुबुह जो ईंदो आहे अचे मथां बि हथ घुमाईंदो आहे त आराम कर ऐं सुबुह जो सवेर के आलिम चवंदा आहिनि त सुबुह जो सवेर जेके रहमत जा मलाइक मथां लही ईंदा आहिनि जेको रिज़्क़ खणी ईंदा आहिनि अलाह ताला मोकिलींदो आहे उन्हनि खे तव्हां वञो ॾिसो कहिड़ा मुंहिंजा बंदा जेके उथिया आहिनि त उन्हनि खे रिज़्क़ ॾियो वञी पोइ ॾिसंदा तव्हां निंड पिया हूंदा उहो रिज़्क़ उनजो मोटाए खणी वेंदा आहिनि त सभिनी दोस्तनि जी महिरबानी जे अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो